यार तांगे दांगी मल रही तांगे ऐसा मुफ्त में ठीक एकड़ा एकड़ा तांगे तो फाइनली तां सा मिलूं दा असांजी बनी दे छो जो नमाज पढ़ी आ बा गाड़ियूं बंद कयो असांजो गोठ ॾिसो दिस इज माय विलेज अस्सलाम वालेकुम गरीब जो संग चाला खेला खुश तो बसी उम्मीद कि सब ठीक होंदा खरन रहंदा भाईजान फर्स्ट ऑफ ऑल बच्चा पार्टी दा गता सबिन मुसलमान भाईरन ये जुमा मुबारक सो हिन भाई साहब जो पी ता दिसो दा ओ इनजो वालिद साहब जो अज फ्लाइट आ उड़ंदो सऊदी तरफ सो असां हलंदासीं दाढ़ी वार सेट करण चलो चलो चल ठीक यार तांगे दांगी मल रही तांगे ऐसा मुफ्त में मलियो आने नमक लीनो शामिर मोबाइल से बगल आना तो परे मोबाइल चर्चा ही बिफोर सीन आफ्टर विन तो अगर मोबाइल ये नहीं है ठीक निंजे तो ठोको निंजे तो लीके किन्नो दिया गदलो ये मच्छू पटे पटे आशिक हां अस्तगफिरुल्लाह आशिक क्या था मला छड ना भला ए ओए नहीं करे तू ये लागी लो कम बस ये ता गलत जगह पे असर लायो ए तो के मैं कारो मुंह ज्ञान है सफा मने दाढ़ी असल में ठहराने मूड न हो पर अबू मने सफा बंदूक कने न चा करे यार ठहराए ना ता सेटिंग रख रहा है दाढ़ी वाले ता वरी रख रहा है खत ता बैठा है तो बस खत सेटिंग है मेरी मुछू मेरा मुछ रखना तो जान किया है ज्यादा तो नहीं पाएंगे संगरी पर मथा न खत सही थी और ता थोड़ा सेटिंग में वारन जब बस खत वट वार रख रही न फाइनली न्यू लुक आफ्टर आई थिंक 2 महीना ॾिसो कीअं थो लॻे तव्हांजो भाउ कमेंट करे ज़रूरु ॿुधायो सो ॿी ॻाल्हि त तव्हां ॾिठो हूंदो व्लॉग में जेको मां ब्लैक सूट वरितो सो उहो पातो कोन हो वरी जुमो बि आहे वरी दाढ़ी बि ठहिरायो आहे त यादि अची वियो मां अॼु भला पायूं था सो हाणे वेंजी सिंधी फ्रेश थी वई तव्हां मिलूं था जस्ट ओनली 1 सेकेंड संगत फाइनली असां रेडी थी चुका आहियूं ॾिसो कीअं था लॻे थोरो ॿुधायो सो असां दाढ़ी वाढ़ी ठाराईसीं तो सेलर ते न वञी सघियासीं हिकु थी वियो आहे सो मां जो लागी तो अल्लाह पाक जो फ़र्ज़ु अदा कयूं उन खां बाद में पंहिंजी रोज़ी ते वञूं सो जुमे जी नमाज़ जो टाइम बि थियण वारो आहे बाक़ी अथसि आई थिंक अधु कलाक त असां 5-10 मिंटनि में निकिरंदासीं नमाज़ पढ़ी वरी लंगर करे वरी सिधो रोज़ी ते सो वेट कयूं 10-15 मिंटनि जो वरी पोइ तव्हां मिलूं था बाइक ते एकड़ा हाणे वरी आस्ते तो वरी फाइनली तव्हां सां मिलूं था असांजी बनी ते छो जो नमाज़ पढ़ी आहे बा गाॾियूं बंदि कयो आवाज़ थो अचे छो बा छो हा बंदि कयो हा नमाज़ पढ़ी आयासीं वरी अबू चयो त थोरो मतिलबु ॾिसी अचिजे सारियूं सट जहिड़ियूं आहिनि त करायूं त न पर अञा फ़िलहालु मूंखे सम्झ में नथियूं अचनि छो जो सायूं आहिनि अञा कुझु सुकल आहिनि कुझु सायूं आहिनि मतिलबु अञा हफ़्तो खनि
हफ़्तो न त 5 ॾींहं पक्का बीहंदियूं उन खां बाद में सट थींदी सम्झो था अब हलो बस असांजो कमु थी वियो चलो वील न तला वील न अकुल 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 बाबा साईं व्लॉग ॾिसंदो अथई अकुल अकुल न न न तो संग जीअं त पाण आयासीं सेलर ते कमकार कयोसीं रोज़ी कईसीं ऐं टाइम थियण वारो आहे सिजल थिए जो अधु कलाक न अथसि हाणे पाण वञूं था घर दिस इज़ सारी ॿिया त सुहिणा खोड़ आहिनि तो जहिड़ो कोन आहे संग असांजो घोटु ॾिसो दिस इज़ माई विलेज ख़ुदा यार मां कीअं थो लॻां तव्हांखे पाण खे नथो वणा ॻाल्हि आहे सिधी संगत में सम्झो हम तो अपने आप को भी जहर लगने लगे हैं अब पता नहीं क्यों तो संगत मां चयो त इलाही टाइम थी वियो आहे क़ब्रिस्तान जो चकर वञा ऐं ॿी ॻाल्हि त अॼु जुमातुल मुबारक जो ॾींहुं आहे तो चकर लॻायो वञे गाॾी खुली पई आहे ॾिसो जेनेन गाड़ी है जेनेन अस्सलाम वालेकुम या अहलल कुबूर अल्लाह अकबर अस्सलाम वालेकुम या अहलल कुबूर है या खामोशी यो सुकून या तन्हाई वाह सही वाह अस्सलाम वालेकुम अम्मा जान जीअं त तव्हां असांजो फ्राइडे ॾिठो मतिलबु जुमे जो ॾींहुं ॾिठो तव्हां त असांजो कीअं गुज़रियो तव्हांजो कीअं गुज़रियो त कमेंट करे लाज़मी ॿुधाईंदो सो अॼु पाण हिते ब्लॉग कयूं था ईंट ऐं उमेद आहे की असांजो ब्लॉग तव्हांखे सुठो लॻो हूंदो पसंदि आयो हूंदो जीअं सुठो लॻो आहे पसंदि आयो महिरबानी करे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कयो सुठा सुठा कमेंट कयो कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॿुधायो हाणे जो असांखे इजाज़त माशाअल्लाह दुआउनि में यादि अस्सलाम वालेकुम I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement.